आयो था ये मेडिसन है मां मेडिसन आहे ये मेडिसन ये इन ते लिखियल हूंदो आहे इन्हनि ते दवाउनि ते त इनके 30 सेंटीग्रेड या 20 सेंटीग्रेड गर्मी खाऊं उन हरारत खां घटि हरारत में रखो। हाणे हिन टाइम गर्मी जी हरारत घणी बीठी आहे तव्हां पाण जी 45 खां मथे आहे। जॾहिं दवाउनि ते लिखियल आहे इनखे 20 सेंटीग्रेड खां घटि हरारत में रखो त पोइ हाणे जेका 45 मां गुज़री ईंदा आहिनि गॾा गाॾे ते उहे छा मरीज़नि ते असरु कंदा छा ॿुधाइणु चाहियो था तव्हांजे जी कमेंट्स न आहे पोइ गॾा रेड़े त खयां कीअं थी कमेंट्स न आहे तो वटि जॾहिं जी दवाइयूं आहिनि हाणे गर्मी हिते घणी बीठी आहे गाड़ी हिते गाड़ी तो चवणो अचे थो गॾा रेड़े ते हिते छो अचे थो पोइ गाड़ी तो जॾहिं लथो आहे हिनखे एसी में हणणो आहे गाॾी उन में जंहिंजो थधे वारी गाॾी न आहे हलो तव्हां काई नंढी गाॾी में एसी वारी में खणी अचो टेम्परेचर केॾो आहे